नाज़िर गुलाब लग़ारी भरसां दरगाह कंगण पीर जो 3 ॾींहं जो सालियानो उर्स मुबारक मल्हायो वियो आहे। उन हवाले सां ॾिसो था इब्राहिम लग़ारी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असी मौजूद हूँ हींअर गुलाब लग़ारी भरसां दरगाह कंगण पीर जो सालियानो 3 ॾींहनि वारो उर्स मुबारक जारी है। अचो तो हिते जेके मेले जा बकाया रंग आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं। असां मेलनि जो कारोबार तमामु बंदि आहे। 6-6 7-7 महीना लॉकडाउन लॻो पियो आहे। असीं ग़रीब माण्हू मज़ूरी लाइ परेशान आहियूं। गुज़िरियल साल खां हेल साल असांजा दुकानदारी किथे मूवी में कैमरा में किथे बि ॾिसो अधु अधु फ़र्क़ु आहे। हेल असीं ग़रीब माण्हू मज़ूरी लाइ परेशान आहियूं। त गुज़ारिश आहे असांजी इन सामान जो रेट किरायो वञे, ॿाहिरि मुल्क मां जेके बि खिलोनो अचे थो उन जो रेट किरायो वञे, असांजी मज़ूरी में कुझु इज़ाफ़ो थिए। पहिरीं हल्को हींअर सही आहे, शुक्र अलाह जो सही पियो हलाएसि। अच्छा, लॉकडाउन जे हवाले सां जेको उन लॉकडाउन आहे ॿुधाइनि पिया, हाणे हिकिड़ो मेलो पटिजी वियो जणमोरी ते दिरे ई हो ऐं असां वेठा आहियूं। पोइ अलाह मालिक आहे, असां कंहिंखे चयो कोन्हे, पोइ अलाह ख़ैरु कंदो। लॉकडाउन थियो तॾहिं बि असीं वेही रहियासीं, वरी लॉकडाउन थियो तॾहिं बि माना हींअर जॾहिं मेला रोज़ी त असीं लॻायूं तॾहिं बि माना इहा ई हालत, महांगाई शुरू थींदी वञे, ॾियनि ई महांगाई वधे पई। असीं इहो था चाहियूं त लॉकडाउन माना ख़तमु कयो वञे, बेरोज़गार जेके आहिनि उहे पंहिंजी रोज़ी ते लॻी वञनि। इन सां इहो ई मतिलबु आहे त पर साल ईअं ई साॻुण मेलनि में निकितासीं तॾहिं बि इहो लॉकडाउन कयो, हेल साल निकितासीं तॾहिं बि इहो ई लॉकडाउन कयो अथनि। इन जो असां इहो ई मक़सदु आहे त माना इहो ख़तमु कयो वञे। लॻो हो हुन में माण्हुनि जी तफ़री तमामु सुठी, जो कुझु सस्ताई हुई। हींअर जेको तो महांगाई आहे, जेके ग़रीब माण्हू अचनि था का शइ शिगर वठंदा, 100 रुपए में जेका थींदी सा हींअर 150 160 रुपए में पई थिए। ग़रीब माण्हूअ जी तारीख़ उहा ई आहे, हर शइ महांगी थी वई आहे। हिकु वारी जेके लॉकडाउन थिया हुन में किराया वधी विया आहिनि, तेल वधी विया आहिनि, कारोबारी उन्हनि खां परेशान आहिनि। जेके अॻे पर साल ईंदा ख़ुशि थी वेंदा त असांजी रोज़ी थी आहे, हींअर चवंदा त असीं ख़र्चनि में ॿधा पिया आहियूं। उन खां अलावा जेके घुमण वारा माण्हू वीचारा जेके ॿार वठी ख़ुशि करण जे लाइ मेले में अचनि थिए, उहे मगे ख़ुशि करण जे बजाय परेशान आहिनि। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिते जेके मेले में दुकानदार या जेके घुमण वारा जेके कारोबारी माण्हू आहिनि, सभिनी जो इहो ई चवणु आहे त महांगाई जेका आहे सा तमामु हाई लेवल जी आहे ऐं असीं का शइ न ख़रीद करे सघूं था, न खपाए सघूं था। उन्हनि गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो कयो आहे त कुझु सस्ताई कई वञे। कैमरामैन अदा अमीन सां गॾु इब्राहिम लग़ारी, मेहरान TV, गुलाब।